अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु ॿुधाईंदासीं बैनर ठाहिण जो तरीक़ो। दोस्तों सभ खां पहिरियों तव्हांखे पिक्सल लैब एप्लीकेशन कढणी आहे, जेकी साम्हूं तव्हांखे नज़र अची रही आहे। इनखे कढण लाइ तव्हांखे प्ले स्टोर ते वञणो पवंदो ऐं पिक्सल लैब सर्च करणी पवंदी। उन खां बाद में पिक्सल लैब तव्हांखे खोलणो आहे, सही आहे। उन खां पोइ ऑप्शन ईंदो, उन खां पोइ सेटिंग वञो। सेटिंग खे बाद में तव्हांखे यूट्यूब थंबनेल जी तव्हांखे साइड पंहिंजी पसंदि जो बैकग्राउंड लॻाए सघो था। को बि बैकग्राउंड लॻाइण खां बाद में तव्हांखे पहिरें बैकग्राउंड लगायो। सॉरी दोस्तों, हाँ मैं बैकग्राउंड हणंदुसि ऐं बैकग्राउंड कहिड़ो कलर, जो कलर शू करे, ज़बरदस्त शू करे। मूं वटि काफ़ी बैकग्राउंड पियल आहिनि, थोरो लभण में देरि कनि था। ऐं हिते शॉर्ट स्क्रीन बैकग्राउंड मोड पियल आहिनि। जीअं दोस्तों हाणे मां ही बैकग्राउंड खणंदुसि गुलाब वारो। हाँ, ही बैकग्राउंड ते वञी वापसि हुनखे पंहिंजी साइज़ ते ॿिया जेका निशान वग़ैरह आहिनि उहे तव्हां कटे सघो ऐं उहो वीडियो यूट्यूब ते अपलोड कयो, तव्हांखे व्यूज़ बि जाम मिलंदा। हाँ, ये वीडियो मां अपलोड कंदो आहियां, मूंखे ॾाढा व्यूज़ मिलंदा, 10 खां 11,000 ताईं व्यूज़ अची वेंदा आहिनि। हीअ वीडियो मां ठाहींदो आहियां, तव्हां बि ठाहे सघो था पंहिंजी पसंदि जा वीडियोज़। हाणे मुमताज़ मोलाई जो तस्वीर खणो, उन खां तस्वीर खे हेठां बैकग्राउंड ख़तमु करे क्लिक कयोसि, तस्वीर अची वई। हाणे तव्हांखे हिते करणी आहे राइटिंग। हाँ दोस्तों, राइटिंग कयूं पिया। उहा राइटिंग तव्हां ॾिसो दोस्तों, इनखे सफ़ा क्लियर बीहारे पोइ करणी आहे राइटिंग। राइटिंग खां बाद में दोस्तों हिते सभु जेको तव्हां लिखणु चाहियो था, कुझु बि मां त लिखंदुसि किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई। तव्हां जेको पंहिंजी पसंदि आहे लिखणु चाहियो था, कंहिं फ़नकार ॿियो फ़नकार हुजे या मोलाई हुजे, कंहिंजो बि नालो लिखी सघो था सफ़ा आसानी सां। ऐं हिते मूं लिखियो पर ज़ाहिर न पियो अचे, इनखे थोरो वॾो करे इनखे फ़ॉन्ट ॾींदासीं। फ़ॉन्ट इनखे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां ॾेई सघो था। फ़ॉन्ट डाउनलोड करण जो मां तव्हांखे तरीक़ो ॾिसंदुसि ॿी वीडियो में, त फ़ॉन्ट डाउनलोड कीअं कजनि ऐं पिक्सल लैब में फ़ॉन्ट कीअं लॻाइजनि, इहो बि तव्हांखे मां ॾिसंदुसि। जेकॾहिं हीअ वीडियो मुंहिंजी तव्हांखे पसंदि अचे त मूंखे कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल सिंधी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं हाणे शीडो ॾींदुसि, शीडो खां बाद थोरो हुनखे वॾो मुंहिंजे हीउ चिटो ज़ाहिर शे किंग ऑफ सिंध, किंग ऑफ ख़ाली लिखियो आहे, सिंध न लिखियो आहे। हाणे मां इन जी कॉपी कई, इन कॉपी खां बाद में मां हिते लिखंदुसि मुमताज़ मोलाई। जी दोस्तों, हाणे इहे अखर सभु ॾिना था। जीअं मां त लिखियो, ईद जो गिफ्ट, तव्हां का बि शइ लिखी सघो था। ऐं हिते वरी उनखे कॉपी करे, कॉपी करण जो ऑप्शन बि हिते साम्हूं नज़र अची रहियो आहे। उन खां बाद में हिते तव्हां लिखो 2022, सही आहे। टाइम न आहे, वीडियो तमामु वॾी थी वई, त मां तव्हांखे गिफ्ट बि लिखी ॾेखारियां हा, पर तमामु तव्हां गिफ्ट पाण लिखी सघो था 2022 जो गिफ्ट, सही आहे दोस्तों। उन खां बाद में हेठां तव्हां पंहिंजी एड्रेस नंबर बि लिखी सघो था इनखे कॉपी करे, सही आहे न। फिर हिते लिखंदासीं एल्बम। हिते तव्हांखे एल्बम लिखिणो आहे, अहिड़ी तरह सां बीहारणो आहे जीअं हू शू करे ऐं ज़बरदस्त लॻे। उन खां बाद में दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हीअ फ़ोटू आहे, इहो फ़ोटू तव्हांजो तव्हां गूगल तां या किथां बि कढंदव
त हिन ते सही तरह न बीहंदो जेसि ताईं हिनखे तव्हां क्रैप न कंदव। क्रैप हिकु एप्लीकेशन आहे, प्ले स्टोर तां मिली वेंदी। हा, हुनजी लिंक मां नथो ॾेई सघां। उहा हिकु एप्लीकेशन आहे, क्रैप एप्लीकेशन तव्हां सर्च कंदव तव्हांखे मिली वेंदी, जेकी तस्वीर खे क्रैप कंदी। हिते तव्हां एल्बम 110 लिखी सघो था। हाणे वेट कयो दोस्तो, जी था ॾिसंदा वञो, तव्हांखे सभु ॻाल्हि सम्झ में ईंदी वेंदी आहिस्ते आहिस्ते। ॿ हज़ार 22 वारी फ़ोन पे जी घड़ी घड़ी नंबर जो अलाए कंहिंजो नंबर आहे ख़बर न आहे। उनखां बाद में हिते तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस बि लिखी सघो था। सही आहे दोस्तो, पंहिंजो नंबर लिखी सघो था। तमामु बहितरीनु पिक्सल ऐप एप्लीकेशन आहे, तमामु ज़बरदस्त आहे कि दोस्त कैन मास्टर ते बि ठाहींदा आहिनि, पर न ही तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, जीअं सुठा सुठा वीडियो तव्हांखे ॿुधाईंदुसि रहंदुसि। स्टेट ठहंदो आहे, सिंधी स्टेट बि हिन में ठही सघनि था। हा, सिंधी स्टेट ठही सघनि था। लोगो बि हिन में ठही सघे थो, पंहिंजे क़िस्म जो लोगो, चैनल जो लोगो, चैनल जो लोगो ठाहे सघो था। हीउ मुंहिंजो नंबर आहे, मुंहिंजो नंबर ॾिनल एड्रेस तव्हांखे के हर जेको सिंधी चैनल में गानो सर्च कंदा हुन ते ॾिनल हूंदो ऐं तमामु बहितरीनु व्यूज़ आया हूंदा उन गाने ते। तव्हां हींअर सर्च करे ॾिसो मुंहिंजो सिंधी चैनल, सिंधी में नालो लिखियलु आहे मुंहिंजो, तमामु बहितरीनु व्यूज़ हूंदा। मथे कॉपी करे पंहिंजो नालो लिखी सघो था, पंहिंजी एड्रेस बि लिखी सघो था। दोस्तो, हाणे हिते मां पंहिंजो नालो लिखी वीडियो खे ख़तमु करण जी कोशिशि कंदुसि, त वीडियो घणी वॾी थी चुकी आहे, तव्हांजो टाइम ज़ाया न कंदुसि। इन करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो, जीअं त असांजा नोटिफिकेशन तव्हां वटि पहिरियां पुॼी सघनि। जी हा दोस्तो, कैन मास्टर जे अंदरि फ़ॉन्ट लॻाइण जो तरीक़ो बि तव्हांखे मां अॻिली वीडियो में ॾिसंदुसि। त कैन मास्टर जे अंदरि फ़ॉन्ट कीअं लॻाइजनि ऐं फ़ॉन्ट किथां डाउनलोड कजनि, तमामु बहितरीनु सिंधी मास्टर अची वियो आहे, जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त उहो सिंधी मास्टर कीअं किथां डाउनलोड थींदो आहे। इन जे करे तव्हां मुंहिंजे चैनल खे, सिंधी चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं ॾिसो चङी तरह त हीउ बैनर कीअं ठही रहियो आहे। वधीक बैनर ठाहिण जे लाइ असां कमेंट में पुछा कंदा ऐं असां सभु आसान तरीक़ो ॾींदासीं, सफ़ा आसान तरीक़ो आहे। हिते असांखे दर्दनि जो बादशाह, उन खां पोइ वीडियो कंदासीं ख़तमु। दोस्तो, हा, हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ त दर्दनि जो बादशाह मुकमल थी वियो। हाणे असां वीडियो कंदासीं ख़तमु। लास्ट हीअ ॾिसी रहिया आहियो दोस्तो, बैनर ठही चुको आहे। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, महिरबानी दोस्तो।